फतह मुबारक हुजे फ़कीर साईं। अल्लाह उन जे रसूल आले मुहम्मद जी मदद ऐं मुर्शिद पाक जी दुआउनि सां हासिल कयल ये फतह और सभनी खे मुबारक हुजे। अॼु हिन कामयाबी जी खुशी में को जश्न हुजणु खपे फ़कीर साईं। जश्न त पिया थींदा, पर पहिरियां ई बदलो काज़ी मुजरिम तुंहिंजे साम्हूं आहे। मुजरिम के जुर्म जे हिसाब सां फतवा ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मथे हुकूमत अल्लाह साईं जी, हिन टुकड़े ते हुकूमत सांगड़ सरकार जी। ए अंग्रेज गोरा, तो ते इहो इल्ज़ाम आहे त तो ऐं तुंहिंजे वॾनि हिन सरज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे ऐं हिन धरती जे ग़रीबनि खे ज़ुल्म जो निशानो बणायो आहे। तो जहिड़े गैरनि हिन पाक धरती खे नापाक कयो आहे। हिन करे ही सांगड़ अदालत तोखे सज़ाए मौत जो हुकुम ॿुधाए थी। हाँ मिस्टर काज़ी, प्लीज मूंखे माफ़ करियो। काज़ी जो कम आहे फतवा ॾियण। माफ़ी वठणी अथई त पीरू वज़ीर जी मार्फत बच्चू बादशाह खे अपील कर। ऑनरेबल मिनिस्टर, मूंखे माफ़ कयो। मां कॾहिं बि हिन जंगल में न ईंदुसि। बेवकूफ़, माफ़ीअ जो इख्तियार बादशाह वटि हूंदो आहे, वज़ीर वटि न। जेकॾहिं माफ़ी घुरणी अथई त बच्चू बादशाह खां घुर। हिज मैजेस्टी बच्चू बादशाह मूंखे पंहिंजे मुर्शिद जे सदके माफ़ कर। मां हले वेंदुसि, लंडन ट्रांसफर कराए वेंदुसि, वरी कॾहिं बि न ईंदुसि। ओह माय गॉड, मुंहिंजी फैमिली उते इंतज़ार पई करे। प्लीज प्लीज मूंखे माफ़ कर। माफ़ किया? तोखे माफ़ किया? तू माफ़ी जे लायक नाहे कमीनो, तू माफ़ी जे लायक नाहे। पर तुझे कसम मूंखे मजबूर करे छॾियो आहे रोज़े धणी जे लाइ। मुंहिंजी जान पे हाज़िर। कन खोले ॿुधी छॾ। 15 मिंटनि में मक्खीअ जी हदुनि खां जेकॾहिं ॿाहिरि न निकिते न त पोइ तुंहिंजो हशर ॾिसी 7 समुंड पार रहण वारा तुंहिंजा वॾा बि खौफ़ खाईंदा। वञ वञ। हाँ तव्हांजी कीअं तबियत आहे? तव्हां ठीकु था आहियो? ओह माय गॉड, बच्चू बादशाह मुझे साथी खतरनाक गोली है। उन्हें कंट्रोल करते बड़ा मुश्किल है। सर तव्हां तकड़ कई,
जेकॾहिं मुकमल फोर्स वठी ईंदो आहे त बच्चू बादशाह खे पकड़े वठो आहे। तव्हां कॾहिं पकड़िया कोन आहियो। जेकॾहिं पकड़जो आहे त तव्हांखे ख़बर पइजी वञे हा त बच्चू बादशाह छा आहे। असां जहाज़ फैलाए छॾियो आहे। मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा वफ़द पीर साहब वटि पहुची चुका आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ ज्वाला सिंह ऐं हुनजी फोर्स माण्हुनि ते तशदुद करे रही आहे त जीअं पीर साहब बच्चू बादशाह ऐं हुनजी फोर्स खे सरेंडर करण जो हुकुम ॾिए ऐं असांजो ज़ुल्म बंदि थी वञे। खींचो कंहिं तरह सां हिन यार खे खींचो ऐं बच्चू बादशाह खे गिरफ़्तार कयो, न त ही अंग्रेज़ एम्पायर ख़तम थी वेंदी। ख़तम। आप बताया मुझे ना है खबर खबर ना है। ईसा फकीर जी फकीर धनारन जे शहीद थियण जी ख़बर वाकई पक्की ख़बर आहे या ॿुधण थो ॿुधाए? फकीर साईं आप 100% सची ॻाल्हि आहे। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन।